नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। वक्त घोसपुर में खबर ॾींदा आल पाकिस्तान फिशर फॉरम के आलमी ॾियाड़े के आजयाणे ते पाकिस्तान फिशर फॉरम के ज़िले सदर मोहम्मद इसहाक मीराणी जगवाणी में मीराणी बिरादरी के 7 माण्हुनि गाॾियुनि ऐं 7 मोटरसाइकिलन ते सवार थी पाकिस्तान फिशर फॉरम जा झंडा साण करे मियाणी सोराब यूनिट का रैली कढी सिंध ढोरे ते गुलन की वर्खा कई वई। उन मौके ते पाकिस्तान फिशर फॉरम के ज़िले सदर मोहम्मद इसहाक मीराणी खालिद मीराणी उस्ताद अब्दुल समी मीराणी उस्ताद अब्दुल शकूर ऐं ॿियनि अॻवान मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त असांजी सिंधु दरिया ते डैम ठाहे असांजो हक़ कसियो वियो आहे, जेको सिंध जे मारूड़नि सां वेदन आहे। सिंधु दरिया ते जेके कायम डैम आहिनि ख़त्म करे सिंधु दरिया के इंसान जीअं पंहिंजो हक़ ॾिनो वञे, छो त सिंधु दरिया आहे ऐं सिंध जा मारूड़ा आबाद आहिनि। दरियानि मथां कंहिंखे बि कब्ज़ो करण न ॾींदासीं। पाकिस्तान फिशर फॉरम जे अॻवाननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त पाकिस्तान फिशर फॉरम जा मुतालबा तस्लीम करे संदन हक़ ॾिना वञनि, ॿी सूरत में एहतिजाज जो रस्तो इख्तियार कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।